अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अनिस अब्बासी किताब आहे हुॾो थी हू ॾींहुं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त 34। हेॾां ग़ैबी ख़ान हो त होॾां उन ई कड़ीअ ते हूंदो सरदार वाहिद बख्श ख़ान भुट्टो। गज़ब जो तोपची, हथियारनि पवारनि जो शौक़ीन, शिकार जो खफ़्ती। हू गोरनि खे असुलु कोन घुराईंदो हो, देसी दोस्तनि समेत पाण पियो मज़ा माणींदो हो। सियारो आयो, कणकुनि फोड़ीअ मां मुंहुं कढियो, सरियां जे सलन धरतीअ मां जिंद छॾाए कर मथे खयूं ऐं चणनि मटरनि जे पोखुनि में पली थी त कचे जे केटियुनि में छनान ओताकनि भरिसां अछा अछा खेमा खुपी वेंदा। माण्हू दरिया टपी इन भर थींदा त ॿेट मां ई ईअं पियो मालूम थींदो ॼण अछनि कुंजनि कर मथे खयां आहिनि। सभई सम्झंदा त ॿेली भुटे महज़ल कई आहे। मंज़िल जो दहकानी उचार। शाम जो तितरनि ते पई ठकाठुकी थींदी, झंगनि जा गूदर ऐं पोखुनि जा पासा पलव सवां करे अची हकल थींदी। पोखुनि में शाम जो सिज लथे खां अॻु पखी पोखनि में सथु थियो पियो हूंदो। बसि बछ शुरू थी ऐं अचे अचे पइजी वेंदी। बगड़ा भड़का ॾियो पिया उथंदा। कारो तितुर ज़मीन ताईं ज़ील मझां लाट करे आसमान ॾे उथंदो। अञा सिधो थींदो ई मस त ठक थी वेंदो। भुज उते ई आसमान में पाण वेड़बो सेड़बो फ अची पट ते कंदो। वाह वाह थी वेंदी। एतिरे में वरी थींदी। अचे अचे इहो इहो वलर उथी खड़ा थींदा। ठा ठा जाड़ियूं पयूं छुटंदियूं ऐं तितर ईअं पिया सटका कंदा ॼण फुला था भुजनि। खंभोर जी तितर किरे सो तोपचीअ जे शान वटां कोन हो। उतां ई गुद थियो ईंदो ॼण खेनूं अचे सटको कयो। कॾहिं कॾहिं बावजूद थक जे छेड़नि खे बि अहिड़ो मज़ो अची वेंदो जो पिया कंदा वाह ख़ान वाह, वाह सरदार वाह, खेनूं थी आयो, यर गुद थी आयो, यर रुमाल थी वियो, वाह साईं वाह, हा साईं तोपची इहे चइजनि। सुबुह जो कंहिं ढंढ ते आड़ियुनि मथां धूड़ियो हूंदो ऐं वॾे असुर जो वञी खुॾड़नि भीड़ो थिबो। पहिरें असुर जो जॾहिं जानवर गोदरनि पोखनि मां चरग चरी चारई कुखियूं सयूं करे अची झंग में पवंदा, उन वक़्तु चौधारी कड़ो चढ़ी वेंदो। घट घेर वठिजी वेंदा, कना तां लॻी वेंदियूं ऐं बाहियूं ॿरी वेंदियूं। जानवर सभु झंग में मूड़, उहो गोया असुर थियो। अञा ऊंदहि हूंदी जो तोपची खॾड़नि में वेहिजी वेंदा ऐं के मुलाज़िम बंदूकां खणी वञी मोहाड़ियूं झलींदा। जॾहिं दंगनि में अखि सोजरो थींदो उन वक़्तु अला तोहार, अलाह तोहर थींदी। झंग झर में बूढ़े कांह ऐं दास झंग झर में बूढ़े कांह में दासा हणंदा, हकला कंदा, जानवरनि खे गारियूं ॾींदा, छेड़ा अॻिते वधंदा ईंदा। पहिरियों कड़ो चाढ़ींदा, पोइ ॾींदा झंग खे सीरा ऐं हणंदा गोबियूं। उन खां पोइ झंग सऊं करे वॾी हकल खे वठंदा। रोशे लाइ दोहलारी बि गॾु त शरनाइनि वारा बि साण। सॼे झंग में हुड़ बघियाड़ो थी वेंदो। बछ वारा हिक ॿिए जा नाला खणी पिया हिक ॿिए खे भेणा माणा कंदा। चए रुगुअण भेणा सुस्त थी पियो आहीं, ज़ोर सां लुड़ कर लुड़, विथी न कयो विच मेड़े, विथी न कयो। जानवर निकिरी वेंदा। शिकार जो जमादार सॾु करे सभिनी खे होशियारु कंदो। अड़े इन ई थम में लिको अथव, रुघा हणूं रुघा भेणा रुघा, चङीअ तरह वारो कजांइ, इहो इहो निकितो थो वञई, ओलाऊं थो अचई, अड़े अदिलू ख़बरदार थिजांइ। अब्दुल करीम जो मुख़फ़िफ़, हेॾां थी हेॾां, बधू भेणा बघाड़ो करे बघाड़ो। अब्दुल्ला जो मुख़फ़िफ़ बिदो बधू, छो ढरा थिया आहियो, कन वठजांइ कन। जीअं हकल सोढ़ी थींदी ईंदी तीअं जानवर परेशान थी भॼणु शुरू कंदा। सिधा अची दंगनि में मुंहं कढंदा। झंग जी वेकर मुताबिक़ खुॾणा हूंदा ऐं हर खुॾणे में हिकु हिकु ॿ ॿ तोपची राइफलां हथनि में ऐं 12 बोर वारियूं दुनालियूं एस जी कारतूसनि सां भरियल। पासे में नर फाड़ा हिक ॿिए पुठियां सोननि सिंगनि जा ताज मथनि ते रखियो सिधो अची कहरीअ काननि में पवंदा। दुंगी मां मुंहुं कढियो नाहे ऐं डस्को थियो नाहे, ठा सॼे झंग में पड़ला पइजी वेंदो ॼण गोली सभिनी जे कन खां लंघी वई। घड़ीअ लाइ माठ थी वेंदी। जमादार खे झटि मालूम थी वेंदो त कहिड़े खुॾ तां कहिड़े शिकारीअ बंदूक हईं। ठका जे अंदाज़ मां सयो करियो
सयो करे वेंदो त जानवर खे लॻी या गोली गुथी। जॾहिं हकल जो पूरो सोड़ो जॾहिं हकल जो परो सोड़ो थींदो मुर्गो ई अची वेझो पवंदो, तॾहिं त कटको पइजी वेंदो। हेॾां ठका पिया थींदा, होॾां दोलनि जो धदको धुम ॿारींदो। शरनाइनि वारा पंहिंजे लेखे लय खे चोट चाढ़े छॾींदा। हकल जो हुकिरो जुदा वञी आसमान खणंदो, बसि पोइ त झंगल में मंगल लॻी वेंदा। इलाही रंग लखे मज़ा, जेको उन विच में 11 आङुरो मिरूं हथ अची वेंदो ऐं थम मां निकिरण जी न कंदो त कुताई लोध जूं रसियूं कढी छॾींदा। बाहू ॻोल्हू वराऊ काढो ऐं वाठो सभई अची थम वटि कठा थींदा। जॾहिं स्वर कढी मैदान ते आणींदा तॾहिं बाहड़ बंदि थींदी। स्वर जे तोपचियुनि खां फटिजी निकितो तॾहिं बि कुता कढ लाइ बसि। जॾहिं वञी बाड़ जी बीहंदो तॾहिं ॾफे वारो अची पासो वठंदुसि। उहे कुतनि जा क़िस्म आहिनि। बाहू उहे जेके छड़ो बाहींदा, ॻोल्हू उहे जेके नूसे नूसे मिरूअ खे वञी ॻोल्हे लहंदा, वराऊ उहे जेके जानवर खे वराए अची विच ते कंदा, काढू उहे जेके थम मां स्वर कढी ॿाहिरि कंदा, वाठू उहे जेके मिरूअ खे उमालक चक हणी कन या कंधु वठी हिकु हंधि बीहारे छॾींदा। मतिलबु त नेरनि महिल ओसर जो उहो मामिरो मसे मसे वञी पूरो थींदो। काईअ में जानवर खणाए हर को तोपची पंहिंजे खुॾणे तां उथियो जंग खां ॿाहिरि ईंदो। छेड़ा बि सीअ में कुरंडा थिया, माक में सारा पिसिया, हुड़कंदा ऐं हुड़ कंदा अची परे खां पासो ॾेई बीहंदा। जीअं ऊचीअ ज़ात वारनि अॻियां मलीछ बीहनि, चोड़ा या चुमार बीहनि। हूअं बि दस्तूर आहे ग़रीब माण्हूअ खे वॾे माण्हूअ खां हटी बीहणु खपे। ख़ुदा 5 ई आङुरियूं बराबरि कोन कयूं आहिनि। चङनि जो चवणु आहे उन्हीअ खे अदब चइबो आहे। उन खां सवाइ संदनि लटनि ऐं बुत में बि त पघर जी धप हूंदी आहे, जंहिंजी छट वॾनि माण्हुनि जे नाज़ुक हिस खे वञी ॾुखो ईंदी आहे। तोड़े 1000 अतर अंबर वॾा माण्हू छो न लाहे अचनि, उहा ॿी ॻाल्हि आहे त उहो पघर संदनि ऐश इशरत जे साज़ो सामान मुहैया करण में उन्हनि खां निकितो आहे, पर आहे त तंहिं हूंदे बि पघर छट वारो ऐं बदबूदार। अमीरनि जो पसीनो त कोन आहे जंहिंखे कसीदागो शाइरनि अर्के गुलाब सां तशबीह ॾिनी आहे ऐं जंहिंमें लवेंडर ऐं लोशन जा अज्जा गॾियल हुजनि। ख़स ऐं मुश्क जे अतुर जी आमेज़िश हुजे। हिते त कंहिंखे फाटल रिली लिङनि ते, कंहिंखे पहिरीं लाम जे, कंहिं मुअल फौजीअ जो नीलामी कोट बुत ते, ख़ाकी रंग जो मेरो ऐं किणु ॼमियल पितल जे बटणनि सां, जन ते फ़ौजी निशान चिटियल, जन मां कुझु ग़ाइबु त कुझु अञा लॻियल। कनखे मीम साहिबनि जा लाथल विलायती कोट बदन ते बजरा वॾनि ऐं रंगारंगी बटणनि वारा, हंधि खाधल ऐं चतियुनि सां चिटियल। कन जे क्याड़ी ऐं कफ़न ते खथुर ॿिलनि ऐं विलायती लोंबड़नि जूं खलूं लॻियल। नरम नरम ऐं गरम गरम जे बटण लॻियल न जे बटण भॻल त उन्हनि जी जाइ ते सोराखनि में वटियल सुट जा धाॻा विधल। जन खे वरी उहे बि नसीब में कोन हुआ, तन खे न्याणियुनि या पंहिंजनि नंगनि जूं पोतियूं ऐं रवा मथिएं धड़ खे वेढ़ियल सीउ ओलो जो कणो थियो। कोट न पुॻो त रओ पोती ई सही। हेठि ते अलबत सभिनी खे गोॾियूं, के नीलियूं, के गहरियूं त के हल्कियूं, के सायूं त के मोंगियूं। कन जो रंग बुनियादी तरह त अछो हुयो, लेकिन मुसलसल इस्तेमाल में रहण सबबि रंग मटिजी अहिड़ो थी वियो हुयो जो उन्हीअ जो नालो ॿुधाइणो ई मुश्किल आहे। अहिड़े रंग जो अञा नालो ई रिथियल कोन आहे। रंगनि जा नाला बि त वॾनि माण्हुनि जा रखियल आहिनि, उन्हनि भला अहिड़ो रंग ॾिठो ई कोन त नालो कीअं रखनि। ख़ैर उहे गोॾियूं बि हिकु जहिड़ियूं कोन, के वॾियूं त के नंढियूं, के सथरनि ते त के गोॾनि ते। कन खे वेहक वारीअ जाइ ते वॾी चती लॻियल त कन खे विचां छड़ो टोपो ॾिनल। का विरले उन्हनि ऐबनि खां ख़ाली, न त घणो करे का न का लंझण मिड़ई सभिनी में हूंदी। ताज़ियूं त वरतियूं कोन हूंदऊं, कन सारियुनि जी ॿार खणी वरती हूंदी, कंहिं सरव जी ॿार खणी ॻिधी हूंदी, कंहिंखे त चइनि मुंदनि खां बि अॻे जी हूंदी। विच में ॿार जो अन जो लेखे चोखे खां कोन बचियो त किथां वठंदो।
कंहिं कंहिं जे पेर में का पुराणी खुथल जुती हूंदी जेका इस्तेमालु थींदे थींदे सुकी बाठुर थी वई हूंदी। वरना आम तरह सभिनी जा पेर उघाड़ा जंहिंजी खल ततीअ थधीअ में घुमी घुमी जिनसी काठ थी वियल, अहिड़नि पेरनि खे जुतीअ जी ज़रूरत हुई बि कान। ही पेर उन हद ते वञी पहुता हुया जिते न सर्दीअ जो गुज़र न गर्मीअ जो, जंहिं ते न बाबरो कंडो असर करे न नांग जो ॾंग, जिनसी छोॾो जहिड़ो हॾो सुओ खणी टुंब जे सीसराटी उभिरे। सोमाणीअ जो घरां बोर विझी हलिया हुआ त वरी हिन महिल ताईं न अन्न वात में न पाणी पेट में। वॾेरा साहिब त पंहिंजे मुअज़्ज़ महिमाननि समेत चांहि आननि हलवनि ऐं पकवाननि सां थोरो घणो मुंहुं ओलो करे निकिता हुआ ऐं वरी बि नाश्ते लाइ 70 रशियूं तयारु हूंदियूं ॼाण वञी पंहिंजे अलाह जा अहसान बजा आणे वापराईंदा। सर्दीअ जी उन्हनि खे कहिड़ी कान, अंदरि गंजियूं मथां कमीसूं, उन्हनि ते ऊनी स्वेटर, तंहिं ते वरी कोट ऐं कोटनि मथां बि ओवरकोट, ॻिचीअ में मफलर ऐं हेठि ते गरम गोबारडीन ऊनी गोबारडीन जूं बरजेसां जोराबा, उन्हनि ते लांग बूट ऐं बूटनि तां जो पटियूं हलियूं त सिधो वञी गोॾनि ते निकितियूं। सीअ जी मावियाई आहे जो उते ईंदो, मालिक नेठि मालिक, छेड़ा नेठि छेड़ा, कंहिं न जहिड़ा। उन्हनि लाइ देग भत जी लड़ीअ ॿेपहरीअ ताईं अची लहंदी, जंहिंमें कांगड़ीअ जो ॾारो ऐं ॾकिरो रधल हूंदो, ताहिरी थी त ईदा थी वेंदियूं, ऐं जे छड़ो मिठाईअ जो बुरको पियो त बि लख लाइक, वरना बिना गेह जे गांबीअदार गारो बि अखियुनि ते ॼण सोन आहे। मिड़े मालिकनि जूं महिरबानियूं, न त ही उन जे लाइक़ु बि कोन हुआ। हिननि खे पेट थोरो ई भरिणो आहे, हिननि खे त मिड़ो ई बुख जी बाहि मारणी ऐं सड़िए पेट जी आग उझाइणी, जेका अमीरनि जी त माहियनि खीरनि चाहियुनि ऐं शरबतनि सां विसामंदी हूंदी, पर हिननि जी त गांबी भत जो गिरह ऐं मथां पाणीअ जो ढुक बि ठारे सघे थो। हिननि वटि सवाल हुयो वक़्तु टपाइण ऐं वेले टाइण जो। शाम जो वरी जो तितरनि जी बछ साम्हूं हुई, असर जो शोभे जे पिड़नि वारो ओसर, पिरीअ ॾिनुअ जे फेर वारो शिकार, तंहिं पिरीअ पुनुअ वारी हकल, अहिड़ीअ तरह सांध 6 ॾींहं सुबुह शाम ऐं असुर खेनि ज़मींदार जी छेड़ ॾियणी पई हुई। रहत ऐं राज जो थियो, देह में वेठल कुड़मी कामी जो थिया, सॾु सुल उहे न ॾींदा त ॿिया केरु ॾींदा। छेल शिकार उहे ई जॾहिं हूंदा तॾहिं त रंग रखी बीहंदा। कोट मीर मोहम्मद ख़ान जा टालपुर सरकारी कोट मीर मोहम्मद ख़ान जा टालपुर सरकार मीर मोहम्मद ख़ान, हुजूर मीर साईं मीर रज़ा मोहम्मद ख़ान, मीर साईं मीर राज मोहम्मद ख़ान, कोट ॾिजीअ वारनि मां मीर साईं ग़ुलाम हसन ख़ान ऐं मीर साईं ग़ुलाम हुसैन ख़ान। ख़ुदि ख़ैरपुर जो वाली हिज़ाइंस हुजूर मीर अली नवाज़ ख़ान टालपुर, जंहिंजे शिकार जो छड़ो मुहतम हसू ख़ान जमादारी चई खणी बस कजे। झंग झर मथां पाछो असुल चोड़ो, पोइ मुसलमान थी शेख सॾजण लॻो। मामूली माण्हू हुयो, लेकिन मीर साईं सरकार जो राज जो थी वियो त कंध वञी आसमान ते पहुतो, ज़मीन ते नज़र किथे पवंदी। बालिया वारे बगे ख़ान जी ख़ैरपुर जे शहर में राति हुई त हसू ख़ान जी ॿाहिरीं मुल्क मथां धाको। शिकार लाइ ख़ासि चौकड़ियूं ऐं मुहाड़ियूं मख़सूस मजाल आहे, जो को ढोर अंदरि टपे या को माण्हू लाम मुछे। हसू ख़ान जे पुछण जी देरि सिधो ॾेजीअ जे कोट ते सिधियूं कारवायूं करे चुकंदो हो। मीर साहब खे को दांह बि खणी ॾिए तॾहिं बि थींदो छा, हक़ु त हमेशह ऐं हर हालत में ईअं बि हसू ख़ान जो पासो खणी बीहंदो हो। शिकार जी सॼी जांच संदसि हवाले जो हुई, तंहिं करे ॿधी छुड़ीअ जो मालिक पाण हो। चार्ज जो दहकानी लफ़्ज़ जांच। ॾिनू शेख हसू ख़ान जी जाइ ते, यार छा था चओ, हसू ख़ान जे जुतीअ में को माउ बचो पेर विझी सघंदो, खणी 100 दफ़ा संदसि सोट हुजे। झंग जे माण्हुनि जूं जोड़ियूं हिन लाथियूं, ॿिए खे मजाल आहे, उहा त यार बराबरि ॻाल्हि आहे। माण्हू त माण्हू, पर लय लाणू बि पियो खांसि कनू खाईंदो हो। चल मरियात खे बिश्त नसीब हुजे, ॾिसूं मीर साईं छा थो करे। मीर साईं जी कांप जे कामनि
बाहि जे मच ते सियारे जे सीअ लाहींदे उहो ई मज़कूर कयो। जॾहिं वटनि ख़बर पहुती त कल्ह सांझीअ जो जमादार हसू किणस में लाॾाणो करे वियो। ख़ैरपुर जो बानी मीर मुराद अली ख़ान वॾो शिकारी हो। हू रहंदो ई घणो झंग में शिकार सांगे हो। संदसि मौत बि शिकार जे मंज़िल ते भिटुनि जे भिक में थियो। उन खां पोइ बि रियासत जो हर हिकु वाली शिकार जो शौक़ीन रहियो। मीर मुराद जे ज़माने खां माण्हुनि ते क़ानूनी तरह बेगार रखियल हुई। कहिड़ो बि सरकारी कमु पूरी ख़ैरपुर जी रयत ते फ़र्ज़ु हो त हू घरां अटो ॿधी हलनि ऐं उहो पूरो कनि। छेड़ जो सॾु अची वियो, कंहिंजी माउ वियाई आहे जो गुसाए, जे गुसाए त ॾेजीअ जे कोट ते चढ़े, जितां वरी जीअरे ॿाहिरि निकिरे ई कोन। बेगर में हर को अटो घरां ॿधी हलंदो। 5 ॾींहं 10 ॾींहं जेसीं बेगर पूरी थिए। ख़ासि तरह शिकार जी बेगर में माण्हुनि सां सख़्तु आज़ार हूंदो हो। सियारे जे महापारनि में बिना लटनि जे कचे जी सर्दियुनि में माण्हू पिया पाह थींदा हुआ। जेसीं सरकार जी मंज़िल न पटिजे तेसीं सॼो मुल्क केकाल, बल्कि उहो सॼो पासो ई थरथले। कुकड़, छेला, आना, खीर सभु ज़ोरीअ वसूल थियनि। न कंहिंखे पाई मिले, न कंहिंखे मानीअ अटो। हर को घर जो खाई छेड़ वहे। उहा छेड़ या बेगर 1927 ईस्वी धारे कानून बंदि कई वई। तॾहिं ग़रीबनि कलमू पढ़ियो। कचे में बेश्त जो उचार बिश्त, कैंप जो टालपुरी तलफ़ुज़ कांप, कणस तप। उहे ज़माना जंहिंमें शौक़ीन तोपचुनि जा हथियार मिस्त्री मोहम्मदीन वटि मरमत लाइ ईंदा हुआ। मिस्त्री मरमत कंदो बि दिलि सां हो त पैसो बि खड़काए दिलि ते वठंदो हो। पोरिया कुड़मियुनि जा कमायूं सॼियूं ज़मींदारनि जे खीसनि में। पोइ मन घुरिया पैसा मिस्त्री साहब खे छो न पिया मिलंदा। बटुआ वार क्याड़ीअ ताईं, थुलियूं मुछां, ॾाढी फ्रेंच कट जे नमूने ते चापोई, जंहिंखे खाॾीअ वटां चीर ॾिनल अहिड़ो पियो लॻंदो हो ॼण फ़ौज जो जमादार या सूबेदार मेजर आहे। कमु कंदे कंदे जॾहिं साही खणंदो, उन वक़्तु हुके जो नड़ जंहिंखे चौधारी वाण वेढ़ियल हो वात में विझंदो ऐं पासे मां भांगे दरा खणी उन जो बि मुतालियो कंदो। शिकवा ऐं जवाब शिकवा बि सॼो यादि हुयुसि। दश्त तो दश्त दरिया भी न छोड़े हमने, बहरे ज़ुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। जॾहिं उन ई क़िस्म जा बैत पढ़ंदो हो तॾहिं संदसि ख़्याल बंदूकनि जे कुंदनि, रेफल जे माशनि में दुनालनि जे जवाहिरदार नरियुनि तां, बल्कि खणी चइजे त हाल तां हटी वञी माज़ीअ जे कबाड़ खाने में पहुचंदो हो। दमश्क, बगदाद, गरनातो, दहली, इस्लाम जो गाज़ी सुल्तान महमूद गज़नवी, मोहिउद्दीन वल मिल्लत आलमगीर गाज़ी जॾहिं किताब बूटे दमण में हथु विझंदो तॾहिं थधो साह खणी चवंदो, हाय हाय अजी क्या दिन थे। दमण मंझां निकितल हवा सां गॾु मिस्त्री मरहूम जी थधे साह जो छूकारो बि ततल नरीअ ते वञी ठहको कंदो। इसरार ख़ुदी ऐं रुमूज़ बेख़ुदी कॾहिं शाया थिया उन्हनि जी ख़बर कान हुई। न ख़ुदी ई समोसटो टपी सिंध ॾे आई हुई। असल में ख़ुदीअ जी कलत असांखे तॾहिं पई जॾहिं 1 यूनिट खां पोइ पंजाब में हर शाहीन बचे जी ख़ुदी एॾो बुलंद थी वई जो न फ़क़ति यज़दान जी ॻिचीअ में कमंद पइजी वियो, बल्कि ख़ुदि ख़ुदा खे बि पंजाबी बंदनि जी रज़ाजोईअ खां सवाइ ॿियो चारो ॾिसण में कोन आयो। डॉक्टर साहब जो बाले जिब्रील सो उन ई ज़माने में ताज़ो निकितो हो, जंहिं ते कॾहिं कॾहिं मरहूम मोहम्मद इसहाक़ सिटी मजिस्ट्रेट जी इल्मी ख़्वाह ग़ैर इल्मी मजलिस में शाम जो बंगले जे पुठिएं अंगण में बहस थींदो हो। इल्मी हिन करे चयुमि जो के इल्म दोस्त बि वटसि ईंदा हुआ ऐं ग़ैर इल्मी हिन करे जो सरकारी कामोरनि जो मड़ मक़ाम बि शाम धारे उते हूंदो हो। इहो उहो ज़मानो हो जॾहिं मरहूम शाइर न अञा हकीमुल उमत बणियो हो ऐं न साणसि मरासम हुजण वारी ॻाल्हि खे कंहिं बाहिस इज़त सम्झो थिए। उहे सभु ॻाल्हियूं हिन जहान छॾण खां पोइ जूं आहिनि। पाकिस्तान जी ममलिकत ख़ुदादाद जो क़ौमी शाइर ख़ुदा जन्नत नसीब करेसि तॾहिं थियो जॾहिं मौलवी शबीर अहमद उस्मानीअ खे बि शेखुल इस्लामी अता थी। सखर में लाड़काणे जे मुक़ाबले में फ़िज़ाई और ॾिठमि
गरम गोदी सखर बैराज ऐं रेलवे हेडक्वार्टर हुजण सबबि पंजाबियुनि जो शहर में चङो तादाद हो। चिन्योट जा चिरम फरोश बि ज़माने खां रुसूख़ करे विया हुआ। पहिरियों दफ़ो मूं उते घरेतियूं औरतूं रंगारंगी ऐं सुहिणनि पोशाकुनि में खुलीअ में रस्तनि ते सेल सपाटा कंदे ॾिठियूं। पंजाबियुनि जूं भले कि सिंधियुनि जूं बि मुस्लमाननि जो मिडिल क्लास बि उते ई पहिरियों भेरो ॾिठुमि, वरना लाड़काणे में त अखियूं हिकु वॾेरे तां थिड़ी ॿिए ते पवंदियूं हुयूं ऐं ॿिए तां थिड़की टे ज़मींदार या जागीरदार ते चढ़ंदियूं हुयूं। मरहूं पंजाब जो हो, लेकिन तालीम ख़त्म करण बाद मुलाज़मत सिंध में शुरू कयाई। मुख़्तियारकारीअ मां तरक़ी कंदे कंदे कलेक्टरीअ ते पहुतो। पाकिस्तान थियण बाद कराचीअ जो कलेक्टर हो, उतां रिटायर कयाई ऐं पोइ फ़ौत थियो। उर्दू ऐं फ़ारसी अदब जो शीदाई, ख़ुशि ज़ौक़ ऐं ॾाढो मजलिसी, मुहब ऐं दोस्तनि ते सिर ॾियण वारो माण्हू हो। रब करीम बख़्शेसि। लाड़काणो हुस्न ऐं हुस्न परस्तीअ में हूअं बि बरख ऐं मशहूरु हो। जहिड़ी रीति कंहिं वहणाई शाइर चयो आहे, लाड़काणो साह सेबाणो माशूकनि जो मकान आहे, आशिकनि लाइ बिरह जो बस्तान आहे, खुलियूं बाज़ारियूं हुस्न वारियूं बंदर बेबयान आहे, मुहब मोचारा वतन सिंगारिया शाही त जन जो शान आहे, बाग बहारी चमन चौधारी गुलनि जो गुलस्तान आहे, अंदलीबन आशिकन साईं नीह जो निशान आहे, अहिड़ो शहर बिरह बहर काथाई कोन यान आहे, सूरत सीरत हलण चलण सिफ़त में सुल्तान आहे, अमीर बख्श जाई मुल्क खुदाई जोड़ियो त जोड़ जवान आहे, कुल नफ्सुन ज़ाइक़तुल मौत जो पर जहान आहे। सावक सब्ज़ो वाह वणरा माण्हू ॾिसणा वाइसणा हसीन ऐं शौक़ीन, कमी कंहिं ॻाल्हि जी कान हुई, पर हर कंहिं शहर खे वसिफ़ ऐं ख़ुसूसियतूं पंहिंजूं पंहिंजूं आहिनि। तीअं सखर खे पंहिंजूं जुदा ख़ूबियूं हुयूं। हूअं त ज़िले अंदरि हिते बि को घटि ज़मींदार ऐं जागीरदार कोन हुआ, लेकिन उन्हनि जो शहर ते असरु कोन हो। कमे कारे ईंदा हुआ त ईअं ॼण मिज़मान आहे। अहिड़ीअ तरह जीअं मुसाफ़िर सुबुह आया सांझीअ विया। न भुटो कॉलोनियूं हुयूं, न वॾेरनि जो महल ऐं माड़ियूं हुयूं। फ़क़ति ॿिनि ज़मींदारनि जा बंगला हुआ, हिकु ख़ान बहादुर दुर मोहम्मद ख़ान ॻड़ीअ वारे जो ऐं ॿियो ख़ान बहादुर जान मोहम्मद ख़ान कोट सुल्तान वारे जो। जॾहिं पाण ईंदा हुआ त उन्हीअ में रही कमकार लाहे वरी हलिया वेंदा हुआ। ज़मींदार जीअं लाड़काणे में शान शौक़त ऐं लाए लश्कर सां ईंदा हुआ, लश्कर सां ईंदा ऐं रहंदा हुआ, तीअं हिते कोन हो। न कटक माण्हुनि जा कढ, न मानियुनि जा दस्तरख़्वान, न नौकरनि जा वलर, कंहिंखे कन न जन, को आयो त छा जेको वियो त छा। दग शहर में कंहिंसां चार चश्मी थी वई त मां बि ख़ैर शमा बि सलामत थींदी, वरना थियो भलो हर कंहिं ॾे ख़ैर। मुंहिंजे वञण खां पोइ अलबत्ता किन ज़मींदारनि जी आमदरफ़्त घणी थियण लॻी, लेकिन शहर सां तॾहिं बि उन्हनि वास्तो वझ कोन रखियो। मसलन मरहूम ख़ान बहादुर जान मोहम्मद ख़ान पठान बम्बई काउंसिल जो मेंबर हो। निहायत नेक, ॾाढो संजीदो, पठान की तेज़ ऐं तिख असुल कान, अकुल ऐं सम्झ सां बि बहिरावर, ईअं भाइबो हो ॼण कोटाई पठाणनि मां आहे ई कोन। कद जो बिंदरो, पट जी टोपीअ ते पिशोरी लुंगी ॾाढी सुहिणी नमूने ॿधल, कमीस ऐं शार्ट कोट, सलवार ऐं स्लीपर। हिकु त कोट जे माहौल सां संदसि मिज़ाज मुनासिबत कान थे खाधी, ॿियो ॿारनि खे पढ़ाइण जो सुख बि सखर में हो। तंहिं करे पारसी कॉलोनीअ में कलेक्ट्रीअ जे पुठियां पंहिंजे बंगले में अची रहण लॻो। जॾहिं मिलंदो हो त ॾाढे कुर्ब ऐं मुहबत सां, लेकिन गहरे पवण जी तबियत कान हुयसि, तंहिं करे हमेशह दूरबाश खुशबाश ते अमल कंदो रहियो।